इंसाफ कयो फ़हीम जे खून सां इंसाफ कयो शहीद फ़हीम जे खून सां इंसाफ कयो। बारांबे जो ॻोठ मुबारक कलोड़ो जो रहवासी 28 वरियनि जी फ़हीम अब्बासी खे दोस्तनि सखर जे होटल में धोखे सां घुरायो, जिते फ़हीम अब्बासी जी हालत इंतहाई ॻणती जोगी थी वई ऐं पुलिस हुनखे सखर जी सिविल अस्पताल खणाए वई, जिते हू कुझु वक़्तु अंदरि ई फौत थी वियो। डॉक्टरनि फ़हीम खे आइस नशे ॾियण जी तस्दीक कई। फ़हीम अब्बासी उन वक़्तु पंहिंजे भाइरनि सां ॻाल्हाइण जी कोशिशि कई ऐं हिकु वॉइस मैसेज में हू इंतहाई घबराहट वारे आवाज़ में पंहिंजे अज़ीज़ खे चवे थो त मूंसां धोखो कयो आहे, जल्द पहुचो। अस्सलामुअलैकुम बिलाल, किथे आहियां? मां हेॾे सखर आहियां। हिते मूंसां इहो फ्रॉड कयो वियो आहे। भाऊ नाम सां ॻाल्हाए पुलिस वारा विया आहिनि, छोकिरो मूंखे ब्लैकमेल कयो अथई। फ़हीम जे भाउ मुर्तज़ा अब्बासी CCTV फुटेज में ज़ाहिर थींदड़नि मथां सखर जे आबाद थाणे ते क़त्ल जो केस दाख़िल करायो, जंहिं बाद पुलिस 3 जवाबदारनि खे सोघो कयो, जंहिं अञा 2 जवाबदार रोपोश आहिनि। NTV न्यूज़ वीडियो क्लिप हथ करे वरिती आहे, जंहिंमें पुलिस जे पुछल सवाल जे जवाब में फ़हीम ॿुधाए रहियो आहे त दोस्तनि खे ज़हर ॾिनो आहे, जॾहिं त जवाबदार इत्मीनान सां वेठल आहे ऐं हुन जे चहिरे ते को बि पछताव नाहे। वे अनीस रहमान। मक़तूल जे भाउ मुर्तज़ा अब्बासी जो चवणु आहे त संदसि भाउ खे होटल अंदरि तड़पायो वियो ऐं पुलिस जो किरदार बि मशकूक आहे। इंसाफ़ कयो वञे, जेको आहे हुनजे जेके बि शयूं निकितियूं आहिनि पुलिस हैंड ओवर कयूं आहिनि। हुनजे थेले मां तस्वीर निकिती आहे, हुनखां अलावा दुरूद शरीफ़ निकितो आहे, टोपी निकिती आहे, जेकियूं बि शयूं आहिनि उहे साम्हूं मंज़र आम ते अचनि, उहे नथियूं अचनि मंज़र आम ते। मक़सदु आहे पुलिस मां मुतमिन न आहियूं साईं। असां शायदियूं गॾु थियूं पंहिंजो, उहे असां हाणे पुलिस खे ॾेई चुका आहियूं ऐं उन खां अॻु में काफ़ी अहिड़ियूं शायदियूं जेके पुलिस ॼाणी वाणी गुम करे फ़हीम जे खून खे लोढ़णु चाहे पई। असां उन्हनि मां बिल्कुलु मुतमिन अॼु ताईं न आहियूं। असां जेकी बि कई आहे आबाद थाणे वारनि कई आहे, जेके बि असां वटि एविडेंस आहिनि असां उन्हनि ताईं पहुचायूं था, उहे जमा नथा कराइनि। असां पुलिस मां न आहियूं मुतमिन। असां सां इंसाफ़ कयो वञे, उहो बाहिसर माण्हू आहे न, असां इंसाफ़ कनि। इंसाफ़ न कंदा त सखर रोड बंदि करे असां पाण खे उते बाहियूं ॾींदासीं, सरियाम बाहियूं ॾींदासीं असां पाण खे उते। असां सां इंसाफ़ कयो वञे। 42 ॾींहं थी विया आहिनि, असां को इंसाफ़ न थियो आहे। होॾे वञूं था त होॾे वञो, होॾे वञूं था त होॾे वञो, होॾे वञूं था त होॾे वञो। हे कहिड़ो इंसाफ़ आहे? ये कहिड़ी अदालत आहे? इंसाफ नथो मिले। का बि माना कानून अहिड़ो न आहे जो हुननि खे गिरफ़्तार करे को आला ऑफिसर अहिड़ो को आहे ई न। साहब थिए ई नथो। 2-3 चक्कर असां ग़रीब मोटी विया आहियूं, उहा ॻाल्हि ई नथी थिए। अंदरि नथा कनि हुनखे खूनार इंसाफ़ न थियो माना काहे पवंदासीं, कीअं बि माना साड़ींदासीं रोड ते पाण खे। इंसाफ़ न थियो त असां इहो मुतालबो था कयूं त ॾाढा ज़ुल्म आहे, नाहक आहे। बगदाद अहिड़े नौजवान खे सरेआम हिकिड़ो ॼणो क़त्ल कयो अथऊं होटल में हिकिड़े में। उते मेजॉरिटी आहे, हर शइ आहे, हुकूमत आहे, एॾो सारो सखर जो शहर आहे, उते हिन सां नाजाइज़ी एॾी कई वई आहे या त ईअं कंहिंसां ग़रीब सां बि कंहिंसां न थिए। असां इन जे लाइ एहतिजाज था कयूं त जेको कुझु बि कयो वञे त असांजे लाइ भला। गिरफ़्तार नथी करे हुकूमत जो अमल आहे, न कंदी त असांजे पंहिंजा हथ बि आहिनि, पर उहे टाइम सां जॾहिं पासे आई साम्हूं त उन करे बि सघंदासीं सभु कुझु। पर हिन महिल त असां नाइंसाफ़ी आहे। एतिरा माण्हू जेके बीठा आहिनि सभु ॻोठ जा माण्हू आहिनि, सभई चवंदा नाजाइज़ी आहे। फ़हीम जे खून सां इंसाफ़ करण लाइ वारिस सरापा एहतजाज बणियल आहिनि। फ़हीम जे बेगुनाह क़त्ल ते ॻोठ मुबारक कलोड़ो समेत सॼी सिंध में मायूसी पखिड़ियल आहे। वारसनि अपील कई आहे त जल्द इंसाफ़ करे मुलविस जवाबदारनि खे फाहीअ ते लटकायो वञे। इंसाफ कयो, इंसाफ कयो, इंसाफ कयो, इंसाफ कयो, इंसाफ कयो, इंसाफ कयो।